Hello guys, Assalamu alaikum. My name is Mohammad Sharif. You are watching Sindhi Knowledge Factory channel. In this video, we will be learn about adjective. आज जे लेक्चर में असां एडजेक्टिव जे मुतलिक़ सिखंदासूं एडजेक्टिव आहे छा ऐं एडजेक्टिव किथां आयो आहे। पार्ट ऑफ स्पीच मां एडजेक्टिव जो अॼु पूरो कोर्स पूरो कंप्लीट जेको आहे हिन हिकु लेक्चर जे अंदरि पूरे एडजेक्टिव खे असां कंप्लीट कंदासूं। इन वीडियो में वधण खां पहिरीं आउं गुज़ारिश कंदसि त महिरबानी करे असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करियो त जीअं असां जूं नेक्स्ट अचण वारी वीडियो जेका बि आहे तव्हांखे मिली सघे। त हलूं था पंहिंजे लेक्चर ॾांहुं। इन दिस वीडियो वी लर्न अबाउट अॼु जेको आहे हिन वीडियो में असां सिखंदासूं छा सिखंदासूं। काइंड ऑफ एडजेक्टिव। सम एडजेक्टिव टेल अबाउट द साइज, कलर, क्वालिटी, सब्सटेंस, ऑर्गन। द ऑर्डर ऑफ एडजेक्टिव। Adjective ending, describing what something is made of, describing what something is like. The comparison of adjective, the comparative form, irregular comparative and superlative form, the superlative form. Number first, what is adjective? Adjective आहे छा? Adjective चवंदा छा खे आहिनि? एडजेक्टिव डिस्क्राइब नाउन एंड प्रोनाउन्स। एडजेक्टिव छा कंदो आहे? डिस्क्राइब कंदो आहे कंहिंखे, नाउन खे ऐं प्रोनाउन खे। दे गिव यू मोर इंफॉर्मेशन अबाउट पीपल, प्लेस एंड थिंग्स। इहो असांखे वधीक इंफॉर्मेशन ॾींदो आहे कंहिं बि इंसान जी, कंहिं बि जॻह जी या वरी कंहिं बि शइ जे मुतलिक़ असांखे मज़ीद जेको आहे इंफॉर्मेशन फ्राहम कंदो आहे। कीअं फ्राहम कंदो आहे? जीअं ॾिसो, अली, अली हिकु छा आहे? नालो आहे। अली इज़ अ नाउन। हीअ अली जी हाणे असां हिते क्वालिटी असां डिस्क्राइब करूं या हिन जी साइज़ करियूं, जो कलर खे करियूं, अली जी जेका बि असांजी ख़सूसियात खे डिस्क्राइब करूं या हिन जी बैड हैबिट खे जेका बि असां हिन जी मज़ीद जेको इंफॉर्मेशन आहे उन खे असीं चवंदा आहियूं एडजेक्टिव। कीअं? इन जा बि कुझु कानून हूंदा आहिनि। नंबर फर्स्ट, एडजेक्टिव टेल अबाउट द साइज़ ऑफ पीपल आर थिंग्स। कुझु एडजेक्टिव उहे हूंदा आहिनि जेके साइज़ ऐं उन जी माण्हुनि जी साइज़ या वरी उन शयुनि जी साइज़ ॿुधाईंदा आहिनि। जीअं अ बिग हाउस, लार्ज आर्मी। बिग हाउस या लार्ज आर्मी जेके आहिनि इहे आहिनि एडजेक्टिव जा। एंड देन सम एडजेक्टिव टेल अबाउट द कलर ऑफ थिंग्स। अ ब्लू यूनिफॉर्म, ब्लैक शूज़, ग्रीन पेपर। इहे बि हिकु एडजेक्टिव जी ख़ासियतूं आहिनि। कीअं? अगरि यानी कि इक़बाल वटि ब्लू यूनिफॉर्म आहे। हाणे इक़बाल जेको थी वियो इहो त असांजो नाउन थी वियो, लेकिन हिन वटि छा आहे? ब्लू यूनिफॉर्म आहे। इहो हिकु एडजेक्टिव आहे। सम एडजेक्टिव टेल व्हाट पीपल आर थिंग्स आर लाइक बाय डिस्क्राइबिंग द क्वालिटी। कुझु एडजेक्टिव उहे हूंदा आहिनि जेके डिस्क्राइब कंदा आहिनि क्वालिटी खे। अ ब्यूटीफुल वुमन, अ यंग सोल्जर, अ फ्लैट सरफेस। इहे छा आहिनि? इहे आहिनि हिकु क़िस्म जा एडजेक्टिव। सम एडजेक्टिव टेल व्हाट थिंग आर मेड ऑफ, दे रेफर ऑफ सब्सटेंस। अच्छा, इन जे अंदरि इहो हूंदो आहे त जेका हाणे ॾिसो हिते लिखियलु आहे, अ प्लास्टिक फोल्ड, अ स्टोन वेल, अ क्लाईपोड। अच्छा, स्टोन वेल मन यानी कि हिकु पत्थर जी दीवार। हाणे हिते दीवार बि ऐं पत्थर जी इहे ॿई हक़ीक़त नाउन आहिनि, लेकिन हीअ छा आहे? दीवार जेको आहे इहो ॾेखारे पई थी ठहियलु छा जी आहे। हीअ ठहियलु आहे स्टोन जी। ठीकु आहे, हीअ ठहियलु छा जी आहे? स्टोन जी। इन लाइ असां हिन खे छा चवंदासीं? सब्सटेंस चवंदासीं। छाजो? वेल जो। इन लाइ असां हिन खे चवंदा आहियूं सब्सटेंस। जेको स्टोन आहे इहो छा आहे? वेल जो सब्सटेंस आहे। एंड देन सम एडजेक्टिव्स आर मेड फ्रॉम प्रॉपर नाउन्स ऑफ प्लेस। These adjectives are called adjective of organ. जी, Mexican hat, French flag, British police officer। ये छा आहिनि? एडजेक्टिव आहिनि। इहे छा आहिनि? एडजेक्टिव आहिनि। की हाणे ॾिसो हिते एडजेक्टिव ऑर्गन्स। अच्छा, इन जो मतिलबु आहे कंहिं ख़ासि हिते ॾिसो आर मेड फ्रॉम प्रॉपर नाउन। अच्छा, उहो शइ प्रॉपर नाउन ऑफ प्लेस, कंहिं बि जॻह जो जेका ख़ासि प्रॉपर नालो हुजे उन खे असीं छा चवंदा आहियूं? एडजेक्टिव। द ऑर्डर ऑफ एडजेक्टिव। हाणे हिते कुझु मिसाल ॾिनल आहिनि जिन्हनि खे असां सम्झंदासीं त ऑर्डर ऑफ एडजेक्टिव छा हूंदा आहिनि। ऑर्डर ऑफ एडजेक्टिव कीअं इस्तेमालु कया वेंदा आहिनि। हाणे ॾिसो कंहिं बि जुमिले जे अंदरि ऑर्डर ऑफ एडजेक्टिव जा मिसाल अची वञनि था। जीअं अ स्मॉल ग्रीन प्लास्टिक बॉक्स।
ठीक है। एक निडो ग्रीन कलर जो जो प्लास्टिक बॉक्स आहे इन जे अंदरि असांखे शो करिणो आहे त हिते एडजेक्टिव कहिड़ो आहे, इन में कहिड़ा काइंड आहिनि। जेको स्मॉल आहे यानी कि निडो, जेका इन जी साइज़ आहे, जेका असां मथे पढ़िया आहियूं त स्मॉल हिकु साइज़ आहे। ग्रीन जेको आहे इन जो कलर आहे। अच्छा, प्लास्टिक छा आहे, सबस्टेंस छा जो आहे, बुक्स जो। अच्छा, बुक्स छा जो ठहियल आहे, प्लास्टिक जो ठहियल आहे। अच्छा, हिते बुक्स छा जो ठहियल आहे, स्टोन जो ठहियल आहे। हिते बुक्स छा जो ठहियल आहे, रबड़ जो ठहियल आहे। इहे मुख़्तलिफ़ तरह जा सबस्टेंस थी सघनि था। हिते ॾिसो असां इहो बिल्कुलु क्लियर करे वरितो त स्मॉल ग्रीन प्लास्टिक जेको आहे हीअ सभु इन जे अंदरि असां वटि एडजेक्टिव जी कहिड़ी कहिड़ी जेका ख़ासियत आई आहे, कहिड़ी कहिड़ी कंडीशनूं हिते शो थियूं आहिनि। स्टाइलिश रेड इटालियन कार, इन जे अंदरि ॾिसो स्टाइलिश छा इन जी क्वालिटी आहे, ख़ासियत स्टाइलिश आहे, ठीकु आहे। अच्छा, रेड इन जो कलर आहे। इटालियन ही कंट्री आहे, हीअ कंट्री किथां खां, कार किथे जी ठहियल आहे, इटालियन जी। इन लाइ असीं इनखे ऑर्गन चवंदासीं। इन खां अलावा हिते कुझु वधीक मिसाल आहिनि। लार्ज इंडियन टेम्पल ही ॾिसो, ऐं टेल वाइट स्टोन बिल्डिंग। ही मुख़्तलिफ़ तरह जा एग्ज़ाम्पल आहिनि। हिननि खे अवां सोल्व करे मूंखे व्हाट्सअप जे अंदरि अवां ही मूंखे एक्सरसाइज़ शेयर करे सघो था। हाणे हिते अव्हांखे छा करिणो आहे, ही टेल ही डिगी आहे, हिकिड़ी साइज़ क़िस्म जी, हिकिड़ा ही साइज़ आहे, ठीकु आहे। हिते अवां हेडिंग ॾेई हिते हेठि लिखे छॾींदा ही साइज़ आहे। अच्छा, वाइट छा आहे, कलर आहे, हिते अव्हांखे कलर ॾियणो आहे। स्टोन छा, हिकिड़ो पत्थर आहे, ठीकु आहे। बिल्डिंग स्टोन यानी कि बिल्डिंग छा जी ठहियल आहे, पत्थर जी। अच्छा, स्टोन खे असीं छा चवंदासीं, सबस्टेंस चवंदासीं। बाक़ी जेके बि रहियल आहिनि हिननि खे अवां हाईलाइट करे कंप्लीट करे मूंखे व्हाट्सअप ते शेयर करे सघो था। एंड देन एडजेक्टिव एंडिंग। एडजेक्टिव एंडिंग छा आहे, कुझु एडजेक्टिव उहे आहिनि जिन्हनि जे आख़िर में का न को अहिड़ो इस्तेमालु थींदो आहे वर्ड, जीअं सम एडजेक्टिव एंड इन फुल। कुझु एडजेक्टिव उहे हूंदा आहिनि जंहिंजे आख़िर में फुल ईंदो आहे, जीअं अ ब्यूटीफुल फेस, अ पेनफुल इंजरी, अ केयरफुल स्टूडेंट। ही छा आहिनि, ही हिकु क़िस्म जा एडजेक्टिव आहिनि जंहिंजे लफ़्ज़ जे आख़िर में ही ख़ासियतूं आहिनि। ही ब्यूटीफुल आहे, ही पेनफुल आहे, ही यानी कि दर्दनाक आहे, पेनफुल आहे, केयरफुल आहे, ठीकु आहे। इन जे आख़िर में छा अचे पियो, फुल अचे पियो। हक़ीक़तनि इहे केयर, पेन, ब्यूटी इहे बि हिकु क़िस्म जा एडजेक्टिव आहिनि, लेकिन इन्हनि जे आख़िर में फुल अचे पियो, ठीकु आहे। एंड सम एडजेक्टिव एंड ऑर्स, ठीकु आहे। फॉर्मस, राइटर, आ कवरेज, सॉलिडर, ठीकु आहे। हिननि जे आख़िर में छा अचे पियो, ओ यू एस। इहे मुख़्तलिफ़ तरह जा एंडिंग लेटर वर्ड बि हूंदा आहिनि जिन्हनि में असां एडजेक्टिव खे इस्तेमालु करे सघूं था। लेकिन हक़ीक़तनि उहे एडजेक्टिव हूंदा आहिनि, लेकिन उन्हनि जे अंदरि कुझु अहिड़ा अल्फाज़ आहिनि जेके कॉमन हूंदा आहिनि। जीअं हिते ॾिसो वाई आहे, आ मेसी रोम, आ नॉइज़ी कार, डर्टी हैंड्स। ॾिसो ही डर्टी, नॉइज़ी, मैसी ही बि हक़ीक़तनि आहिनि एडजेक्टिव ई, लेकिन हिते असां कुझु अहिड़ा आहिनि जीअं वाई अची वियो, इन जे करे ही एडजेक्टिव में ख़ासि आहिनि। सम एडजेक्टिव्स एंड इन लेस, हाणे ॾिसो आ कॉललेस स्काई, आ मीनिंगलेस वर्ड्स। सम एडजेक्टिव्स एंड इन ऑल, आ नेशनल फ्लैग, पर्सनल प्रोसेशन। इन खां अलावा डिस्क्राइबिंग व्हाट समथिंग इज़ मेड ऑफ, ही अव्हांजे लाइ बहितरीनु आहे। इहो अव्हांखे लाज़मी यादि रखिणो आहे। सम नाउन्स कैन बी यूज़ लाइक एडजेक्टिव, फॉर एग्ज़ाम्पल इफ़ यू हैव अ चेयर। कुझु अहिड़ा नाला हूंदा आहिनि, कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जिन्हनि खे उन्हनि जो नालो वठण सां असांखे एडजेक्टिव जी बि ॻाल्हि करणी पवे थी। इन लाइ हिते हिकु मिसाल ॾिनो वियो आहे त इफ़ यू हैव अ चेयर दैट इज़ मेड ऑफ प्लास्टिक। अव्हां वटि हिकु क़िस्म जी चेयर आहे, अव्हां वटि हिकु क़िस्म जी कुर्सी आहे जेका ठहियल आहे छा जी, प्लास्टिक जी। यू कैन यूज़ द नाउन प्लास्टिक एज ऑन एडजेक्टिव एंड से दैट द चेयर इज़ अ प्लास्टिक चेयर। अव्हां छा आहे, अव्हां एडजेक्टिव में चई सघो था त हीअ जेको चेयर आहे हीअ प्लास्टिक जी आहे। हाणे हिते छा थी वियो, प्लास्टिक सबस्टेंस छा जो आहे, चेयर जो, ठीकु आहे। हाणे माना हीअ अव्हां इज़ीली सम्झी सघो था त प्लास्टिक जेको सबस्टेंस आहे चेयर जो, इन लाइ असां हिते चवंदासीं त हीअ हिकु एडजेक्टिव जी फॉर्म आहे। इन खां अलावा अव्हां हिते ॾिसो हिकु ॿियो बि मिसाल आहे, इफ़ यू हैव अ वॉच दैट इज़ मेड ऑफ गोल्ड, यू कैन से इट इज़ अ गोल्ड वॉच। इन लाइ अव्हां इनखे चई सघो था त हीअ गोल्ड वॉच आहे। इन जे अंदरि सबस्टेंस अची वञे थो, बट द नाउन्स वुड एंड वुड कैन नॉट बी यूज़ एट दिस। अव्हां ही कुझु अल्फाज़ अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे अव्हां एडजेक्टिव में नथा चई सघो, लेकिन उहे ऑटोमेटिकली एडजेक्टिव हूंदा आहिनि। डिस्क्राइबिंग वॉट समथिंग इज़ लाइक, अव्हांखे कुझु ॿिया बि अव्हां हिते ॾिसो कुझु एग्ज़ाम्पल आहिनि। जीअं त हिते ॾिसो अव्हांखे छा करिणो आहे, नाउन खे एडजेक्टिव में कीअं कन्वर्ट करिणो आहे। अच्छा, नाउन खे असां एडजेक्टिव में कहिड़े हिसाब सां कन्वर्ट करे सघूं था।
ऐं हक़ीक़तन गोल्ड यानी कि सोन हिकु नालो आहे, ठीकु आहे। गोल्ड हिकु नालो आहे। एडजेक्टिव में असां करण लाइ त सिर्फ़ु गोल्डन ई एन जो इज़ाफ़ो कंदासीं, त हिते छा थी वेंदो, एडजेक्टिव थी वेंदो। अच्छा, गोल्ड नाउन आहे, नाउन जे अंदरि असां ई एन जो इज़ाफ़ो कयोसीं त हीअ गोल्डन थी वियो ऐं हीअ छा थी वियो, हिकु क़िस्म जी एडजेक्टिव। छाजे लाइ? गोल्डन राइज, सनराइज़। अच्छा, जेॾी महिल सिज जेको आहे सनराइज़ थींदो आहे त हिन जो जेको कलर छा हूंदो आहे, गोल्ड कलर चवंदा आहिनि। इन जे करे असां सन यानी कि सिज खे असीं गोल्डन कलर जो चई सघूं था। हीअ सिज जी यानी कि सूरज जेको आहे उन जो एडजेक्टिव थी वियो। उन खां अलावा सिल्किया लीडर द कंपेरिज़न ऑफ एडजेक्टिव द कंपेरेटिव फॉर्म। इन जे अंदरि असां कंपेरेटिव फॉर्म खे ॾिसंदासीं त कंपेरेटिव फॉर्म कीअं ठहंदी आहे, इहो असां हिन में ईज़ीली सिखी सघूं था त कंपेरेटिव कीअं ऐं कहिड़े हिसाब सां ठही सघे थी। कंपेरेटिव ठाहिण लाइ असांखे छा करिणो आहे, नाउन एडजेक्टिव, एडजेक्टिव असां कंपेरेटिव कीअं करे सघूं था। को बि लफ़्ज़ एडजेक्टिव जो हुजे, जीअं ड्रिक, ऐं जे लास्ट में छा चइबो, के यानी कि कॉन्सनेंट लफ़्ज़ आहे, कॉन्सनेंट लेटर आहे। कंहिं बि एडजेक्टिव जे लास्ट में अगरि कॉन्सनेंट लेटर हुजे त हुते अव्हांखे छा करिणो आहे, ई आर जो इज़ाफ़ो करिणो आहे कंपेरेटिव फॉर्म ठाहिण लाइ, ठीकु आहे। कंपेरेटिव फॉर्म ठाहिण लाइ छा कंदा, कंहिं बि एडजेक्टिव जंहिंजे लास्ट में कॉन्सनेंट हुजे त अव्हांखे ई आर जो इज़ाफ़ो करिणो आहे, उहो ईज़ीली कंपेरेटिव फॉर्म ठही वेंदो आहे। एंड देन सेकेंड ऑप्शन इहो आहे त सुपरलेटिव। अच्छा, एडजेक्टिव खे असां सुपरलेटिव कीअं ठाहे सघूं था, जंहिंजे लास्ट में के या वरी कॉन्सनेंट लफ़्ज़ हुजे, कॉन्सनेंट वर्ड हुजे, त असां हिन खे सुपरलेटिव ठाहिण लाइ असां ई एस टी जो इज़ाफ़ो कंदा आहियूं। कंपेरेटिव ठाहिण लाइ असां छा कंदा आहियूं, ई आर जो इज़ाफ़ा कंदा आहियूं, लेकिन सुपरलेटिव ठाहिण लाइ असां हिन खे सिर्फ़ु ई एस टी जो इज़ाफ़ो कंदा आहियूं एडजेक्टिव वारे वर्ड में, त हीअ छा ठही वेंदो, सुपरलेटिव फॉर्म ठही वेंदी। हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था, एडजेक्टिव आहे, कंपेरेटिव आहे, सुपरलेटिव। सैड, सैडर, सैडेस्ट, ठीकु आहे। हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ जेके आहिनि कुझु लफ़्ज़ आहिनि। सपोज़ करियो त को अव्हां वटि एडजेक्टिव आहे जंहिंजे लास्ट में वोवेल आहे, जंहिंजे लास्ट में छा आहे, वोवेल आहे, त पोइ असांखे छा करिणो आहे। अगरि कंहिंजे लास्ट में हॉफ वोवेल यानी कि वाई अची वञे थो त अव्हांखे वाई कन्वर्ट करिणो आहे छा में, आई में, ऐं अॻियां वरी साॻियो सिस्टम ई आर जो इज़ाफ़ो करिणो आहे कंपेरेटिव में ठाहिण लाइ, ऐं अव्हांखे सुपरलेटिव ठाहिण लाइ छा करिणो आहे, आई ई एस टी जो इज़ाफ़ो करिणो आहे। अरेगुलर कंपेरेटिव एंड सुपरलेटिव फॉर्म्स, ठीकु आहे। ही गुड, बेटर, बेस्ट, ठीकु आहे। हीअ आहे अरेगुलर कंपेरेटिव जेके आहिनि उहे आहिनि, ॾिसो हिन जी ख़ासियत बयानु थिए पई, गुड, बेटर, बेस्ट, बैड, वर्स, वर्स्ट। हीअ ॾिसो, हीअ क़िस्म जी केतिरनि ई क़िस्म जा इहे असां काफ़ी ॼाणूं बि था, ऐं हिननि खे असां कुझु असां पहिरीं बि पढ़िया आहिनि, जेके पोयां क्लासूं थी वियूं आहिनि उन्हनि जे अंदरि हिननि खे असां तमामु सही सिखी आया आहियूं। उन्हनि जे अंदरि असां हिननि खे डिटेल सां सिखिया आया आहियूं। उमेदु करां थो त अॼु जी जेको वीडियो हुई एडजेक्टिव जे मुतलिक़ अव्हांखे कंप्लीट सम्झ आई हूंदी। अगरि पोइ बि अव्हांखे का ॻाल्हि सम्झ में न आई हुजे त असांखे अव्हां व्हाट्सअप ते मैसेज करे सघो था, कमेंट करे सघो था। अगरि अव्हांखे असांजे व्हाट्सअप जे ग्रुप में ऐड थियणो आहे त अव्हां असांजे हिन कमेंट में अव्हां पंहिंजो व्हाट्सअप नंबर लिखी करे सेंड करे सघो था। इनशाला असां अव्हांखे असांजे व्हाट्सअप जे ग्रुप में ऐड कंदासूं। थैंक यू फॉर वॉचिंग दिस वीडियो। Warriors around, don't get caught in the mosh pit. Fuel to the fire, ain't nobody can stop it. Trouble in my city, but you know I'm across it. Got a 40 on my hip and I'm liable to spark it. Throw down these hits, my click is indivisible. I aim, you duck, I squeeze, now you invisible. I'm not afraid of getting physical. All these different chemicals are fucking up my visual. Blood to my hands, got slugs to my gunners. Yo, we notorious, we ain't no runners. Blood to my hands, got slugs to my gunners. Yo, we some warriors, they ain't called gunners. Blood to my hands.